अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। हिन महिल मां बीठी आहियां पंहिंजी बालकनी में। इलाही ॾींहंनि खां मां हिन जी सफ़ाई न कई आहे। सफ़ाई याने बुहारी त थींदी थी रहे पर प्लांट्स खे मूं साफ़ न कयो आहे। सो अॼु मुंहिंजो इरादो आहे त मां हिननि खे स्प्रे करे वठां, छो त जेकॾहिं घर में ज़मीन ते हुजनि बूटा या घर जे पधर में रखियल हुजनि तॾहिं त असां उन्हनि खे आराम सां पाणी पाइप सां बि जेको आहे धोई सघंदा आहियूं। पर हिते हाणे बालकनी में पिया आहिनि त हिते मां हिननि खे पाइप नथी हणी सघां, छो त पाणी हेठि वेंदो, हेठि दुकान आहिनि। सो मां हिननि खे अॼु स्प्रे कयां थी। सो शुरू था कयूं, कुझु ॻाल्हियूं बि कंदासीं। मिटी इलाही हूंदी आहे, इन करे हिननि ते बूटनि ते मिटी पवंदी थी रहे। हिननि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त साफ़ु करण जो हिन स्प्रे खां अलावा ॿियो को बि तरीक़ो न आहे। सो हिननि ते कॾहिं न कॾहिं मां ॾिसंदी आहियां, जंहिं ॾींहुं मूंखे नेरा लॻंदा आहिनि मां स्प्रे कंदी आहियां त हीअ साफ़ु थी वेंदा आहिनि। ऐं डस्ट अगरि हिननि ते पए थी त पोइ हिननि जी ग्रोथ बीहजी थी वञे, छो त तव्हांखे ख़बर आहे त बूटा बि साह खणंदा आहिनि। ऐं हिननि जे मथां अगरि मिटी हुजे त पोइ साह कोन था खणनि। ऐं आवाज़ु मुंहिंजो शायदि एॾो क्लियर तव्हांखे न अचे, छो त मां ॿाहिरि आहियां हिन महिल। हेठि गाॾियूं बि गुज़रनि थियूं, हवा आहे, पखियुनि जा आवाज़ आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव इहे मुंहिंजी डेकोरेशन पुराणी जा रंग थोरा फिटिया आहिनि, छो त हिते उस थी पए, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिटी थी पए हिननि जे मथां। पर इहा डेकोरेशन का एॾी महांगी न हुई जो मूंखे परेशानी थिए। हीअ प्लांट ॾिसो पिया, हीअ जेड प्लांट मुंहिंजो फेवरेट प्लांट आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण हिननि शाखुनि ते मोती लटकनि था पिया। सो हिननि जी सफ़ाई जो ॾींहुं आहे, हिननि खे मां वॉश कंदी रहंदी आहियां अक्सर। ऐं हिननि मां मेरा पन बि कढंदी रहंदी आहियां, सुकी था वञनि, जेके मेरा थी था वञनि। ऐं जीअं हिन में आहे हिन में ॿ टे पन थी विया आहिनि जेके कढण जहिड़ा आहिनि। सो इहो ज़रूरी हूंदो आहे, हिननि जी छांटी, हिननि जी सफ़ाई कंदो रहिजे त हीअ सही तरह सां ग्रो कंदा आहिनि। ऐं हिननि सां गॾु ॿी बि घणी शयूं मुंहिंजूं रखियल हुयूं, उहे मां ऑलरेडी धोई चुकी आहियां, साफ़ु थियल आहिनि। असां हिननि खे थोरो झटको ॾींदासीं त जीअं एक्स्ट्रा पाणी हिननि मां निकिरी वञे। मां यकीन कयो त बूटनि खां सवाइ ज़िंदगीअ जो तसवुरु ई नथी करे सघां। घर कीअं हूंदो जंहिंमें प्लांट्स न हूंदा, माना इहा मुंहिंजी हालति आहे। सो मां इहो हींअर असां हिन रेंट ते आहियूं फ्लैट में, इन लाइ मां घणो नथी फैलायां, छो त बहरहाल फाइनली कॾहिं न कॾहिं असां हितां शिफ्ट थियणो आहे। तंहिंजे करे मूं थोरा रखिया आहिनि, न त हिननि ई कुंडियुनि प्लांट्स खे मां वॾियुनि कुंडियुनि में शिफ्ट कयां त हीअ वॾा थी वेंदा। तंहिंजे करे फ़िलहाल मां नथी कयां। मुंहिंजो पंहिंजो जेको ज़ाती घर आहे हुन में त मूं ॾाढा बूटा रखिया, वण पोखिया। ऐं वण पोखण बि घुरिजनि। असां घर जे ॿाहिरां 4 वण पोखियासीं, छो मुंहिंजा 4 ॿार आहिनि। पोइ चइनी जी ड्यूटी लॻाई त हिननि खे पाणी ॾियो, पोइ उन्हनि खे पाणी ॾींदा रहंदा हुआ। ऐं इतफ़ाक़ सां 2 वण सड़ी विया, वधी कोन सघिया, अलाए छो। 2 वण वॾा थी विया, हिकिड़ो अमलतास जो हो, हिकिड़ो शायदि गुलमोहर ॻाढ़नि गुलनि वारो। सो उहे तमामु सुहिणा लॻंदा हुआ। ऐं असां एड्रेस में बि माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआसीं, छो त वण ऑक्सीजन था प्रोवाइड कनि। ऐं मूंखे ख़ुशी थींदी त असां पंहिंजे हिसे जी ऑक्सीजन पाण जेको आहे ठाहिण जी कोशिशि कई आहे। ऑक्सीजन अलाह थो ॾिए, पर बंदो त कोशिशि करे थो न। सो हिननि खे मूं साफ़ु करे छॾियो आहे, हीअ धोइजी विया आहिनि, ॾाढा ताज़ा तवाना पिया लॻनि। हाणे ॿियनि प्लांट्स ॾे हलूं था। तव्हां नोट कंदव त हिननि में इलाही नवां पन निकिरी आहिनि, छो त ॿाहिरि जी मौसम हाणे ख़तमु थियण वारी आहे, हली रही आहे। अञा थोरा ॾींहं आहिनि अञा, त हिननि में नंढड़ा नवां पन निकिता आहिनि। ऐं हिन में तव्हां ॾिसो हिनखे स्पाइडर प्लांट चइबो आहे। हीअ हिन जा नंढा बच्चा आहिनि। हिननि खे पटे वरी ॿी कुंडी में हणिबो त हीअ वरी पाण प्लांट थी वेंदा। मां इहा कोशिशि कंदी रहंदी आहियां। ईअं मां इलाही सारा नवां प्लांट्स ठाहिया आहिनि। हीअ गुल वीचारो सदाबहार आहे, पाणी बि घटि खणंदो आहे। ऐं हिनखे जेतिरो हिन जा पन पटे ॿिए हंधि हणंदासीं त वरी उहे बि फुटी पवंदा। हीअ मूं हया आहिनि, ॾिसो त इहो पंहिंजे फेरी गार्डन में हयो आहे, हीअ फुटा आहिनि। ऐं हीअ बटरफ्लाई ॾिसो पिया, त हीअ मूं प्लांट्स में हयूं। सो उस जे करे रंग हिननि जा फिटी विया आहिनि। ऐं
तव्हां ॾिसो था ही मूं कैलेंडर मां हिकिड़े पुराणे मां कटियो, हे स्क्यूअर्स जेके हूंदा आहिनि जंहिंते असां जेके कुकिंग में यूज़ कंदा आहियूं, ग्लू सां मां उन ते हणी छॾियो ऐं पोइ हीअं करे हिन में पोखियासीं। सो इहे इनशाला अञा मूं वटि काफ़ी कटिंग्स पयूं आहिनि, इहे मेरा पिया थियनि फिटनि पिया त वरी मां ॿिया ठाहींदमि। हीअ मुंहिंजो फेरी गार्डन ऐं ॾिसो ही घर प्लास्टिक जो आहे, इन लाइ मां आराम सां हिनखे वॉश कयां थी। तंहिंजे करे फेरी गार्डन में कॾहिं का अहिड़ी शइ न हणिजे जेका ख़राबु थींदी पाणीअ सां। ज़रूरी आहे हिननि खे वॉश करणु, न त ही मुरझाइजी था वञनि। हिन घर ते बि मिटी पियल, ही बेंच ते मिटी पियल आहे, हिनखे बि मां साफ़ु कयां थी ऐं हिनखे मथां सॼो हिकिड़ो स्प्रे कंदमि त जीअं मिटी जेका आहे ॼमियल रहे। पथर बि जेके धोइजी वेंदा, फ्रेश थी वेंदा। ऐं हिन खां अलावा हिते ॾिसो ही 2 नंढड़ियूं कूंडियूं, हिननि जी कूंडियूं ॻरनि पियूं, कूंडी मां चेंज कंदमि। हिन में प्लांट्स पत्ता पटे मां हयां खां ॿियनि मां उहे फुटी विया आहिनि। ऐं हीअ नंढिड़ो लेडी बग हींअर मां हयो, हे मुंहिंजे पुट जे स्केल ते लॻल हूंदो जॾहिं स्कूल में पढ़ंदो, हींअर हू बैंक में नौकिरी पियो करे। हे नंढियूं नंढियूं क्यूट शयूं हूंदियूं आहिनि, मां उहो संभाले रखंदी आहियां, ज़ाया न कंदी आहियां। हीअ ॾिसो ही वल मूं हिन क्लर्क खे वेड़े छॾी आहे। ही हिन में बि मुंहिंजी हिकिड़ी बटरफ्लाई लॻल आहे, तव्हां ॾिसो पिया हिन जो बि रंग फिटी वियो आहे। उस खे ज़ाहिर छा कयूं, पर मां मुड़ंदी न आहियां, शयूं त ख़राबु थींदियूं रहंदियूं आहिनि न। साम ख़राबु थींदा आहिनि, मेरा थींदा आहिनि, धोईंदा आहियूं, कपिड़ा मेरा थींदा आहिनि, धोईंदा आहियूं। ईअं डेकोरेशन बि ख़राबु थींदी, उनखे बि साफ़ु कबो, चेंज कबो। हीअ मुंहिंजो पहिरियों बर्ड हाउस जेको मूं हिते हयो, इहो बि मेरो थी वियो आहे, रंग बि फिटी वियो आहे। हिनखे बि मां कंहिं रिफ्रेश कंदसि। हिन पखीअ खे हितां लाहे मूंखे धोइणो आहे। हीअ ॿी बटरफ्लाई मुंहिंजी इहा बि रंग छॾे वई आहे पंहिंजो। हूअं त मां जॾहिं हिननि खे स्प्रे कंदी आहियां त मां हिननि खां बटरफ्लाइज़ कढी पोइ कंदी आहियां, छो त कागज़ जूं ख़राबु थी वेंदियूं। पर अॼु कोन थी हटायां छो त इहे ऑलरेडी ख़राबु थी चुकियूं आहिनि। हीअ मुंहिंजो वाटरिंग कैन फेवरेट, नंढी नंढी शयूं मां जमा कंदी रहंदी आहियां, बसि शौक़ु आहिनि मुंहिंजा, ज़रूरी आहे ॾाढो। हीअ हिते ॾिसंदव तव्हां, हीअ शाख हिकिड़ी सुकी वई हिन प्लांट में, इन मां कढी करे मूं हिन में विझी छॾी आहे, मूंखे उमेदु आहे साई थींदी। हीअ हिकिड़ो सुकी वियो आहे, मूं इंतज़ारु कयो त साओ थींदो पर कोन थियो, तंहिंजे करे मां हिनखे चेंज कंदमि, हिन कुंडे में ॿियो को प्लांट हणंदमि। इहा मुंहिंजी एक्टिविटी रहंदी आहे। हीअ हिकिड़ो रहिजी वियो आहे, हिनजे हेठां मनी प्लांट आहे। हिन खां अलावा ही मूं हिते हया आहिनि वॉल हैंगिंग, जेके मूं मैक्रामे जा ठाहिया। हिन में बि तव्हां ॾिसो जेके पुराणा पन आहिनि उहे आस्ते आस्ते सड़नि पिया, ख़राबु पिया थियनि, ऐं हिन जे अंदरि ही नवां नंढा नंढा सुहिणा पन निकिरी आया आहिनि, सावा। तो इहो त आहे त पुराणी शइ जाइ छॾींदी आहे, नई शइ जाइ वठंदी आहे, कुदरत जो कानून आहे। हिन में ॾाढा प्यारा गुल निकिरंदा आहिनि, हीअ छणी चुका आहिनि, ऐं ॿियूं मुखड़ियूं तव्हां ॾिसंदो निकितियूं आहिनि, इहे बि इनशाला वॾा थींदा। हीअ प्लांट मुंहिंजो सड़ी वियो आहे, उमेद ते मां हिनखे रखी वेठी आहियां, हिन जी काठी अञा साई आहे, त थी सघे थो हिन में वरी फुटे पए। ॾाढो प्यारो हुयो, पर हाणे छा कयूं, शयूं वेंदियूं रहंदियूं आहिनि। सो हीअ आहिनि मुंहिंजी एक्टिविटीज़। ऐं वणनि जी अहमियत आहे ज़िंदगीअ में ॾाढी, वणनि ॿूटनि खां सवाइ दुनिया वीरान आहे, उजाड़ आहे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पंहिंजे ॿारनि खे मूं हिरायो त प्लांट्स रखियमि, उन्हनि खे पाणी ॾींदा, उन्हनि खे अहसासु हूंदो त असांखे हिन जो ख़्यालु रखिणो आहे, असांखे हिनखे वधाइणो आहे। सो ज़िमेदारियूं ॾियण खां अलावा मां ॿारनि जो बैतनि जो किताब बि लिखियो, नंढड़ा सुहिणा ॿार प्यारा। उन में हिकिड़ी पोएम आहे वणनि सां रिलेटेड, सो उहा मां तव्हांखे ॿुधायां थी। यानी मक़सदु इहो आहे मुंहिंजे चवण जो, त मां हमेशह कोशिशि कंदी आहियां त ॿारनि खे अहसासु ॾियारिजे त शयूं जेके हूंदियूं आहिनि ज़िंदगीअ में कहिड़ियूं कहिड़ियूं ज़रूरी आहिनि, छा छा असांखे करणु घुरिजे। ही तव्हां ॾिसो पिया डिफरेंट भाॼियुनि ते मुंहिंजा खोड़ सारा बैत आहिनि, वीहों बैत आहे वणनि जे बारे में। सो पढ़ूं था ऐं इंजॉय कयूं था। मां त ॾाढो इंजॉय कंदी आहियां, तव्हांजी ख़बर न आहे। इहे बैत तव्हां पंहिंजे ॿारनि खे यादि बि कराए था सघो। हीअ ॾिसो,
वण टण बूटा अलाह उपाया इंसाननि जा दोस्त बनाया असांखे ॾियनि था ऑक्सीजन जज़्ब ही कनि था कार्बन धरतीअ खे मज़बूत झलनि था ॿोॾूं ऐं तूफ़ान रोकनि था साह वारनि जी ख़ुराक बि आहिनि धरतीअ जी पोशाक बि आहिनि ही माहौल खे साफ़ रखनि था ऐं पिणु ॾाढी सूंहं ॾियनि था वणनि सां धरती जन्नत आहे वण लॻाइण त सुन्नत आहे तव्हां बि ॿारो वण लॻायो हिन धरतीअ सां प्यारु निभायो। सो इहे मुंहिंजी कोशिशूं हूंदियूं आहिनि सदाईं त जहिड़े तरह सां थी सघे ॿारनि खे चङनि कमनि ॾांहुं माइल कजे चङनि कमनि ॾांहुं उन्हनि जो ध्यानु ॾियारिजे। सो तव्हां पंहिंजे ॿारनि खे अहसासु ॾियारियो हिरायो ऐं तव्हां पाण बि जेका घर में जेकॾहिं अङण न आहे त इहे नंढा नंढा ॿूटा पोखे सघो थियूं पंहिंजा शौक़ु जेके आहिनि पाले सघजनि था अहिड़ा जेके सिहत बख़्श हुजनि ऐं जेके ज़िंदगीअ जे लाइ सुठा हुजनि। अॼु थोरो थोरो झुड़ बि आहे हिते मां तव्हांखे ॿाहिरां जो व्यू ॾेखारियां हीअ मुंहिंजी गैलरी मां व्यू आहे हीअ ॾिसो बिल्डिंग्स आहिनि साम्हूं ऐं हीअ साम्हूं जेका बिल्डिंग तव्हांखे नज़र अचे थी इहा इंडस वैली इंस्टीट्यूशन जेका आर्ट्स जो इंस्टीट्यूशन आहे उहो आहे हेठि कुझु होटल बि आहिनि। सो साम्हूं वण बि आहिनि ॾाढो सुठो लॻंदो आहे हवा पई लॻे ॾाढी मज़ेदार। सो असां हाणे पंहिंजो अॼु जो मां वीडियो जेका हिते ख़तमु थी कयां मूंखे उमेदु आहे त कुझु न कुझु तव्हांखे शौक़ु पैदा थींदो या थी सघे थो कुझु तव्हांखे सिखण लाइ मिलियो हुजे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ बटरफ्लाइज़ मूं कीअं हयूं आहिनि या हीअ नंढिड़ो जेको लेडी बर्ड आहे इहो मां हिन ते ठाहियो आहे ऐं साम्हूं हुन सां गॾु मुंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो कैंडल होल्डर पियो आहे जंहिंमें ज़ाहिर मां ॿाहिरि त मोमबत्ती नथी ॿारे सघां। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं तव्हां बि करे सघो था। अच्छा हीअ बि आहे हिकिड़ो हीअ इलाही साल पहिरियों ठहियलु आहे आइसक्रीम स्टिक्स मां ॾिसो पोयां हिनखे सुठी हई आहे मूं टंगण लाइ साम्हूं ही लिखी करे होम स्वीट होम हिकिड़ो गुल ठाहे हयो अथमि। बसि इहो आहे त उस में शयूं ख़राबु थी थियनि ऐं थींदियूं तंहिंजे करे उनखे हाणे असां माइंड कोन कंदासीं। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे घर में बूटा ज़रूरु पोखियो पंहिंजे आस पास सावक कयो तेज़ीअ सां असांजा ॿेला कटजनि पिया जेको तमामु हिकिड़ो ग़लति कमु आहे। असां हिकिड़ा इंसान हिकिड़ा फ़र्द जी हैसियत में पंहिंजे तौर ते कुझु बूटा कुझु वण पंहिंजे आस पास हणी सघूं था ऐं माहौल खे असां पंहिंजे माहौल खे पंहिंजे लाइ ख़ुशगवार बणाए सघूं था। मूंखे उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ख़ुशि रहो पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो पंहिंजी धरतीअ सां प्यारु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह हाफ़िज़।